सदर आसिफ अली ज़रदारी जो कराची जे निजी अस्पताल में इलाज जारी है। सदर जे ज़ाती मुआलिज डॉक्टर आसिम हुसैन जो चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी जी कोरोना टेस्ट हाकारी आई आहे ऐं खेसि आइसोलेशन में रखियो वियो आहे। संदसि चवणु हो त आसिफ अली ज़रदारी इन्फेक्शंस डिज़ीज़ जे माहिरनि जी निगरानी हेठि आहे ऐं साणुसि मुलाक़ातुनि ते मुकमल पाबंदी आहे। डॉक्टर आसिम हुसैन जो चवणु हो त सदर जो तिबी मुआइनो कयो वियो आहे ऐं मुकमल निगरानी कई पई वञे। हिन खां अॻु सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम महमूद जो चवणु हो त सदर आसिफ अली ज़रदारी तबियत में बहितरी अची रही आहे। शर्जील महमूद मूजिब सदर ज़रदारी खे दुबई मुंतकिल करण बाबति ख़बरूं ग़लत आहिनि। हू जल्द मुकमल तौर सेहतियाब थी वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बि सदर ज़रदारी सां राब्तो करे संदसि सिहत बाबति मालूमात वरिती आहे। इन मौक़े ते वज़ीर आज़म सदर खे आथत ॾींदे चयो त पूरी क़ौम जूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। अल्लाह अव्हां खे जल्द मुकमल सेहतियाब कंदो। हिन खां सवाइ गवर्नर सिंध कामरान टिसोरी बि सदर ज़रदारी जे मुआलिज डॉक्टर आसिम सां टेलीफोन ते राब्तो करे संदसि तबियत बाबति ॼाण वरिती ऐं नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं सदर आसिफ अली ज़रदारी खे नवाबशाह खां कराची जे निजी अस्पताल मुंतकिल कयो वियो हो, जिते संदसि तिबी मुआइनो कयो वियो आहे ऐं संदसि इलाज हलंदड़ आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त नवाबशाह में तबियत ख़राब थियण बैदि कराची मुंतकिल थींदड़ सदर आसिफ अली ज़रदारी जी कोरोना टेस्ट मस्बत अची वई आहे, जंहिं खां पोइ संदसि मुलाक़ात ते मुकमल पाबंदी लॻाई वई आहे।